मौला अली शेर खुदा असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रस्तों नहीं हुए चंथा हजरत गुलाम हजरत कुमैल सदन गुलाम साईं करीमन जे पुठियां तो अचे पियो। हजरत मौला अली कब्रिस्तान खां लंघिया आहिनि त शेर खुदा जा कदम रुकजी विया। कब्रुनि दे निहारे करे मौला अली जे अखियुनि में लुड़क वही आया। मोती जड़ा गोड़ा पाक लुड़का रुखसारन सा ट्रिमण लगा। गुलाम कुमैल तो पूछे त मुझा आका मुझो अबो अमड़ तो ता कुर्बान ओ मुझा सोना अली तव्हां रोई रहिया आयो। अचानक पाण कब्रुनि दे निहारे पर ॾियो त ख़बर तव्हां जो कब्रुनि में कहिड़ो हाल हुआ। हिकड़ी कब्र मां आवाज आयो अली ओ शेरे खुदा हेॾों जी ख़बर असीं था ॿुधायूं एॾों जी ख़बर तूं ॿुधाओ असांजे घरनि जो हाल कहिड़ो असांजे बच्चन जो हाल छा आहे। हज़रत मौला अली फरमायो ए कब्रुनि वारो तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजे ज़ालुनि वञी ॿिया निकाह कया। तव्हांजे बिस्तरनि ते सुम्हण वारा ॿियो बणिजी विया। तव्हांजा कपड़ा अॼु ॿियनि जे बदननि ते तव्हांजा मिल्कियतूं माल वंडजी विरहाइजी हिस्सा पतियूं थी विया। हिते जी ख़बर इहा आहे भला एॾों जी का ख़बर तव्हां ॿुधायो। हिकिड़ी क़ब्र मां सुॾकनि जो आवाज़ आयो रोई चवे थो अली क़ब्र में त अमलनि जी ॻाल्हि ए अली जन जा अमल सुहिणा हुया उन्हनि जूं क़ब्रूं जन्नत जा बाग़ आहिनि उन्हनि जे लाइ नेमतूं आहिनि। उन्हनि जे क़ब्रुनि खे अख जी निगाह ताईं कुशादो कयो वियो आहे। पर ए अली जन जा अमल पुछड़ा हुया उन्हनि जे हेठों बि पाया उन्हनि जे मथों बि पाया उन्हनि जे साॼे खाॿे बाहि फड़की रही आहे। ए अली उहे अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार आहिनि। मुंहिंजो मौला अली रोंदे 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 घर मोटियो आहे त अखियुनि जी ॻोढ़नि जी बरसात जारी हुई। ओ पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा सिखे करे उड़ण जी ओ वाई छो विसारी वतन ते वरण जी काॾे तुंहिंजा मारू